चिनासन वाक़िआ आगाह कयूं डोकरी खां डोकरी वेझो प्लाट जी मालिकीअ तां ॿिनि धुरनि में झेड़े सबबि 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ काराणी में प्लाट जी मालिकीअ तां बुघिया बिरादरी में झेड़ो थी पियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 ॼणा सदाम हुसैन ऐं ज़फ़र अली बुघियो सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े बाद वारस ज़ख़्मियुनि खे खणाए ॻणती जोगी हालत में चांडका इस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस मूजिबि प्लाट जे मामले तां बुघिया बिरादरी में पुराणो तकरार हलंदड़ आहे। वाक़िए जी NC बि दाख़िल कई वई आहे। जल्द जाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। हिकु भेरो ॿीहर वाक़िआ आगाह कंदा हलूं। डोकरी वेझो प्लाट जी मालिकीअ तां 2 धुरनि में झेड़े सबबि 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ काराणी में प्लाट जी मालिकीअ तां बुघिया बिरादरी में झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 ॼणा सदाम हुसैन ऐं ज़फ़र अली बुघियो सख़्त ज़ख़्मी थी पिया। झेड़े बाद वारस ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में चाणका इस्पताल मुंतक़िल कयो आहे। जन त पुलिस मूजिबि प्लाट जे मामले तां बुघिया बिरादरी में पुराणो तकरार हलंदड़ आहे। वाक़िए जी NC बि दाख़िल कई वई आहे। जल्द जाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। आगाह कयूं पिया। झेड़े बाद वारसनि ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में चांडका इस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस मूजिबि प्लाट जे मामले तां बुघिया बिरादरी में पुराणो तकरार हलंदड़ आहे। वाक़िए जी NC बि दाख़िल कई वई आहे। जल्द जाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। चिनासन वाक़िआ आगाह कयूं पिया। डोकरी वेझो प्लाट जी मालिकीअ तां 2 धुरनि में झेड़े सबबि 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ काराणी में प्लाट जी मालिकीअ तां बुघिया बिरादरी में झेड़ो थी पियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 ॼणा सदाम हुसैन ऐं ज़फ़र अली बुघियो सख़्त ज़ख़्मी थी पिया। झेड़े बाद वारस ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में चांडका इस्पताल मुंतक़िल कयो आहे। इन हवाले सां डोकरी खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर रब नवाज़ खोसो हिन वक़्त लाइन ते मौजूद आहे। जी रब नवाज़ आगाह कजो। जी डोकरी भरसा ॻोठ काराणी में प्लाट जी मालिकीअ तां झेड़ो लठियूं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 ॼणा सदाम हुसैन बुघियो ज़फ़र अली बुघियो सख़्त ॻणती जोगी हालत में चांडका अस्पताल लारकड़े मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़िए जी NC 5 जवाबदार ज़मीर हुसैन, बख़्त अली, वहीद अली, हाफ़िज़, अमीर अली, अकरम अली बुघियो ते फतेहपुर थाणे ते दाख़िल कराई वई आहे। झेड़ो कंदड़ बुघिया बिरादरीअ जो पाण में कचरपुर प्लाट ते पुराणो तकरार हलंदड़ आहे। ज़ख़्मियुनि खे लेटर ॾिनो वियो आहे। वाक़िए जी NC बि दाख़िल कई वई आहे। जवाबदार जल्द गिरफ़्तार कंदासीं, फतेहपुर पुलिस जो चवणु आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी तफ़सील ॼाणण जे लाइ।